मुंहिंजा महबूब सनम ही दिल तुंहिंजे नाले कयम ही दिल तुंहिंजे नाले कयम ही जान तुंहिंजे नाले लिखयम मुंहिंजा महबूब सनम ही दिल तुंहिंजे नाले लिखयम। अस्सलामु अलैकुम सिंध वासियो जेके जेके मूंखे हिन वक़्तु ॾिसो पिया उन सभिनी खे सलाम। ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ऐं हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मोहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी ऐं ख़ुशियुनि भरी कचहरी। सो छा कजे, छा कजे, छा कजे। हर लिंक में इहो चवंदो आहियां त किथे ढोर सुञा त किथे चोर सुञा। अव्हां कोशिशि कंदा कयो त मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो। प्यार ऐं ख़ुशियुनि में ज़रूरु पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे गॾु रखंदा कयो। जॾहिं तव्हां ॿियनि खे पंहिंजी ख़ुशियुनि में शामिलु रखंदो त ज़िंदगीअ में तव्हां बि ॾाढो ख़ुशि रहंदो। बाक़ी पंहिंजियूं पंहिंजियूं जेके ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, पंहिंजा पंहिंजा जेके राज़ हूंदा आहिनि ख़ुशीअ वारा, उन्हनि खे तव्हां लिकाए रखंदो त पोइ ज़िंदगीअ में उहा ख़ुशी सिर्फ़ु वक़्ती ख़ुशी मिलंदी आहे। बाक़ी उन जूं यादूं या उन जी मेमोरीज़ जेके आहिनि उहे तव्हांजी ज़िंदगी में न हूंदियूं आहिनि। सो हमेशह माण्हूअ खे ख़ुशि रहणु खपे, हमेशह माण्हूअ खे हर हाल में ख़ुशि रहणु खपे ऐं कोशिशि करणु खपे माण्हूअ खे त कंहिं माण्हूअ जी मदद करणु खपे। सो जॾहिं तव्हां मदद वारा थींदो, जॾहिं तव्हां ॾियण वारा थींदो त अलाह साईं जे ख़ज़ाने मां अव्हांजी ज़िंदगीअ में खोड़ सारा ख़ज़ाना मालिक साईं तव्हांखे ॾेई छॾींदो। सो ख़ैर, मोहबतूं विरहायूं था, प्यार विरहायूं था, ख़ुशियूं विरहायूं था ऐं ख़ुशियुनि जे हिन ख़ूबसूरत माहौल में, ख़ूबसूरत हिन महफ़िल में अव्हां सभिनी खे यादि रखूं था। ऐं राति जे ही पहर में मां चईंदो आहियां त राति जो जेको पहर हूंदो आहे ॾाढो ज़बरदस्तु हूंदो आहे। उन वक़्तु तव्हांजो जेको ज़हन आहे उहो घणो कमु कंदो आहे राति जे वक़्त में। ऐं जेके चवंदो आहियां त ज़िंदगीअ में जेके बि अहम जेके शयूं थियूं आहिनि उहे हिन ई वक़्त में थियूं आहिनि। सो राति जो ख़ूबसूरत पहर आहे। हिन पहर में कोशिशि कजो त मोहबतूं विरहाइजो, प्यार विरहाइजो, हिन प्रोग्राम में शामिलु थिजो। 02135122964 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां कंदो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो अॼुकल्ह रस्ता खोड़ आहिनि हिन शो में पहुचण ताईं, छो त सोशल मीडिया तमामु घणो माण्हू खे वेझो करे छॾियो आहे। न त को वक़्तु हूंदो हुयो जॾहिं प्रोग्राम शुरू थिया हुया नया नया त माण्हू ख़त लिखंदा हुया ऐं ख़त जो इंतज़ारु हूंदो हो त यार केरु केरु ख़त लिखे थो ऐं कंहिंजे कंहिंजे ख़त जो आउं जवाबु ॾींदुमि ऐं जवाबु ॾींदुमि त वरी उहो मूंखे ख़त लिखंदो। त ख़तनि वारो दौरु ख़तमु थी वियो आहे। हाणे हिकिड़ा ही ऑनलाइन ख़त असां ताईं पहुचनि पिया, व्हाट्सअप जे ज़रिए, फेसबुक जे ज़रिए, टिकटॉक जे ज़रिए, स्नैपचैट जे ज़रिए, इंस्टाग्राम जे ज़रिए। इहे सोशल जेके बि माण्हू हूंदा आहिनि घणो करे हिक ॿिए सां त ॻोल्हे लहे थो माण्हू। मूंखे हिन ईद ते अलाए छो हिकिड़े मुंहिंजो उस्ताद हुयो नौशर फिरोज़ में, साईं गुल हसन सेतो साहिबु न, अलाह साईं हुनखे ज़िंदगी ॾिए ऐं अञा आहे मुंहिंजे ख़्याल सां हाणे रिटायर थी विया हूंदा। त उनजी मूंखे यादि आई त उन मुंहिंजो यार साईं कीअं हूंदो हुयो। त पोइ आउं साईं खे फेसबुक ते न सर्च कयो त मूंखे हुनजी साम्हूं तस्वीर अची वई त उनखे ॾिसी मूंखे हिकिड़ी ख़ुशी थी। सो हींअर इहो ई आहे जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हां कंहिंसां नथा ॻाल्हाइणु चाहियो या तव्हां खां घणो परे आहे त उनखे ॾिसी सघो था। ऐं ॾिसण में जेका माण्हूअ खे चवंदा आहिनि त ॾिसण में जेका शइ मिलंदी आहे उहा मिलण में न मिलंदी आहे। सो अखियुनि जी हिन नज़रुनि सां, अखियुनि जे हिन पावर सां तव्हां पंहिंजी फीलिंग्स मटाए सघो था ज़िंदगीअ में। उहो तॾहिं मटाए सघो था जॾहिं असां माण्हू सां मिलंदा आहियूं त उनजो क़दुरु घटि थी वेंदो आहे, उनजो अहसासु घटि थी वेंदो आहे। पर असां जेकॾहिं न मिलंदा आहियूं उनजी ॾिसो केॾी अट्रैक्शन हूंदी आहे। असां चाहींदा आहियूं त न यार इहो माण्हू असां सां गॾु हुजे, इन सां गॾु वेहूं, ॻाल्हायूं, इन सां गॾु सफ़रु कयूं। त ज़िंदगीअ में कोशिशि कंदा कयो जेके शयूं चवंदा आहिनि न, स्पेशली जिन शयुनि सां तव्हांखे इश्क़ हूंदो आहे, मोहबत हूंदी आहे त उनजे वेझो न वेंदा कयो।
तो ख़ैर मोहब्बतूं विरायूं था, प्यार विरायूं था, ख़ुशियूं विरायूं था। राज हिन ख़ूबसूरत प्यार में हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे आबदा परवीन जे प्यारे आवाज़ ऐं अंदाज़ में। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो कलाम पसंदि ईंदो, छो त सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। जेको माण्हू सूफ़ीअज़म खे सम्झी वियो, सूफ़ियत खे सम्झी वियो, उहो हिन पूरी दुनिया खे, हिन काइनात खे, हिन जहान खे, सभिनी खे उहो सम्झी वेंदो ऐं उहो कॾहिं बि धोखो धक न खाईंदो। सो सूफ़ी गीत, सूफ़ी कलाम अवां सभिनी प्यारनि जे लाइ, आबदा परवीन जो प्यारो आवाज़ ऐं अंदाज़ अवां सभिनी सॼणनि जे लाइ। हिन ख़ूबसूरत ट्रैक खे पंहिंजे दिलि में लाहिजो ऐं सम्झिजो। एंजॉय। Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पीकर भी कहाँ जाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. मैं सोज़े मुहब्बत हूँ, मैं एक क़यामत हूँ, मैं अश्क नदामत हूँ, मैं गोहर यकदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पीकर भी कहाँ जाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना।
Lights out. वेलकम जी, खुश आमदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी ख़ूबसूरत महफ़िल में भलीकार। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। हिकु दफ़ो ॿीहर अवां सां थिए थी मुलाक़ात, उहा बि लाइव कॉल ते, फ़ोन कॉल ते। छो त फ़ोन कॉल्स सां जेके मोहबतूं आहिनि, जेके फ़ोन ते माण्हू कचहरी कंदा आहिनि, जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि, उहे साम्हूं न थी सघंदियूं आहिनि। सो पाण बि अॼु फ़ोन ते खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं। चांहि जेकॾहिं पीअणी आहे, तव्हां ज़बरदस्त क़िस्म जी चांहि पाण ठाहे ऐं पी सघो था, पर ई चांहि में अखि न विझंदा कयो। पर जेके शयूं हूंदियूं आहिनि न, उन्हनि में मतिलबु हर भुरो अखि न विझंदा कयो। तो पंहिंजी चांहि ठाहे पी सघो था। तो 0213512296 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज अवां कंदो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके तजुर्बात आहिनि उहे मूंसां शेयर करे सघो था। छो त ज़िंदगीअ में काफ़ी तजुर्बा थींदा आहिनि, काफ़ी असांखां ग़लतियूं थींदियूं आहिनि। छो त इंसानु आहे, ख़ता जो घरु आहे। ग़लती करे हू सिखंदो आहे। ग़लती करे जेको न सिखे त पोइ उनखे असां इंसानु नथा चई सघूं। ऐं जेकॾहिं तव्हांखां ज़िंदगीअ में ग़लतियूं थियनि थियूं त वरी उन्हनि ग़लतियुनि मां सिखंदा कयो। सो तव्हां छा छा सिखियो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में, उहो मूंसां ज़रूरु शेयर कयो, हिन स्क्रीन जे ज़रिए शेयर कयो, या उन सां गॾु गॾु जनाब मैसेज करे छॾियो। जेकॾहिं तव्हां स्क्रीन ते नथा शेयर करे सघो त ज़रूरु राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, त उन ते मैसेज करे सघो था। सो लव यू ऑल। लवली कॉल्स हूंदियूं आहिनि तव्हांजूं, लवली कचहरी हूंदियूं आहिनि तव्हांजूं। वठो था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? जी बदीन खां ख़ूबसूरत गुल थी ॻाल्हायां। बदीन खां ख़ूबसूरत गुल? जी अदा। नालो छा ॿुधायो? ज़ोर सां ॻाल्हाइजो, थोरो आवाज़ थोरो वधाइजो अंदरि। अदा अदा कहिड़ा हाल आहिनि? तव्हां ठीकु आहियो? मां ठीकु आहियां मुंहिंजी भेण। केरु? ख़ूबसूरत थी ॻाल्हाई? हा हा। ख़ूबसूरत गुल नालो आहे तुंहिंजो? जी हा बिल्कुलु। गुल त उअं ई ख़ूबसूरत हूंदो आहे, पोइ ख़ूबसूरत लॻाइण जी छा ज़रूरत आहे? जी हा बिल्कुलु सही। ॿियो छा हाल वाल आहे? ॿार छो था रोइनि पिया? अॼु मानी न खटाई अथई आहे घर में? अॼु न की खणी वञ। हा, ॿार छो पिया रोइनि? अदी ॿारनि जो फ़ोन खणी उन तां पई ॻाल्हाई छा? न न, तव्हां सां बि ॻाल्हायां। मूंसां ॻाल्हाईंदी पर फ़ोन त पराओ अथई न, पंहिंजो त कोन अथई न। जी आवाज़ सही नथो अचे। आवाज़ तव्हां बिल्कुलु परे। ॻाल्हायां बि तव्हां ताईं आवाज़, तव्हांजो आवाज़ मूं ताईं पहुचे पियो। ईअं लॻे थो तव्हांजो फ़ोन जेको आहे उहो फ्रिज में अंदरि पियो आहे, तव्हां फ्रिज जे ॿाहिरि बीह था ॻाल्हायो। अच्छा, उहो त कमरे में अंदरि आहियूं न, उन करे ॿाहिरि कोन आहियूं। अच्छा, कमरे जे अंदरि। छा कंदी आहे आदि ख़ूबसूरत गुल? टीचर आहियां। तव्हां टीचर आहियो? चलो वेरी गुड। पहिरियों दफ़ो आया आहियो मुंहिंजे शो में? टीचर आहियां। शो में पहिरियों दफ़ो आया आहियो? न न, ॿियो दफ़ो बि ॻाल्हायां। ॿियो दफ़ो थी ॻाल्हाई? चलो वेरी गुड वेरी गुड। तव्हां मूंखे मिस कयो हूंदो, यादि कयो हूंदो ॾाढो रमज़ान जे महीने में। हा हा। छो यादि कयो? ॾिसंदी हुअसि तव्हांजा जेके शो आहिनि न, उहे सभु ॾिसंदी हुअसि। हा, कीअं लॻंदो तव्हांखे मुंहिंजो शो? तमामु सुठा हुआ। हा, मतिलबु मां मुंहिंजो ही शो बि ज़बरदस्त आहे, हू शो बि। हाणे ॿिन्ही मां हिकिड़े जो फ़ैसिलो कयो। मूंखे ही वणंदो आहे। ही वणंदो आहे? हिन में ॻाल्हि ॿोल बि थी वेंदी आहे। हो न करे न, हो न असांखे किथां मिलंदा? हा, ॿार ॾाढो ॾाढा त ॿार रोइनि तुंहिंजा आदि। हा हा। न न, तव्हां ॻाल्हाए अचो, ॻाल्हायां पई। चलो को गानो ॿुधाए पंहिंजी आवाज़ में ख़ूबसूरत गुल। गानो हींअर मूड कोन्हे। न, मूड थोड़े ई हूंदो आहे हर शइ जो। अच्छा। हा न, मूड न हूंदो आहे माण्हू जो, माना मूड ठाहिणो पवंदो आहे। ॿुधाए गानो ॿुधाए। गानो ॿुधायां? दिल से दुनिया के हर एक गम को मिटा देता है। आए हाय। प्यार इंसान को इंसान बना देता है। वाह। ढंग जीने का हर एक दिल को सिखा देता है। प्यार इंसान को इंसान बना देता है। वाह वाह वाह। तव्हांजो आवाज़ ख़बर अथव कंहिंसां मिले थो? मिला था मुझको सारी दुनिया से जुदा रहता था, फिर मुझे आप मिले। अला अला। बार बार तंग कर मुझे आवाज़। तू गा और रोया दो, ओ चाय पिया दो, तू गा। ठीक है, आवाज़ सही हो ना? थैंक यू। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजो आवाज़ ख़बर कंहिंसां थो मिले? केसां? असांजी मॉर्निंग शो जी होस्ट आहे बाख, हुन सां आवाज़ तव्हांजो मिले थो।
हा हा मूं बि नोट कयो आहे। हा न नोट कयो अथई न सफ़ा ईअं तो जहिड़ो माना उहा बाख थी बि ॻाल्हाए सघी थी तूं कंहिंसां। न न अहिड़ी तो ज़िंदगी में बेवकूफ़ हुजे। चलो वेरी असल गुड। में रियल में ज़िंदगी में इंसान माना जो सही आहे न हा। ईअं ई रियल में हक़ीक़त में सभिनि सां सुठे नमूने ॻाल्हाईंदा उहा ई लाइफ आहे। छा कजे वाह वाह दी बैलेंस बि हुजणु खपे उहा बि लाइफ आहे ज़िंदगीअ में मोबाइल में बैलेंस हुजणु खपे माण्हू वटि पूरो। तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई। थैंक यू वेरी मच। अदी ख़ूबसूरत गुल हुई फ्रॉम बदीन। बदीन ॾाढो प्यारो शहर आहे ऐं बदीन जे आसपास जेके ॿिया शहर आहिनि सजावल आहे ठट्टो आहे टंडो मुखाने इहो इहो इलाइक़ो ई माना वरी इहो इन जो मज़ो ई पंहिंजो आहे कमाल जो आहे। वाह वाह। सो अरे ठटे जी ॻाल्हि कई त ठटे मां मकनी मां कॉल अची वई। अरीबा वालेकुम अस्सलाम अरीबा कहिड़ा हाल अथई? हाल सही लगा पिया है वन फर्स्ट क्लास। कैफ हालुक खुशा चाक चंगी भलिया? हाँ खुश है चाक चंगी बढ़िया तो खुश चाक चंगो भलाई। हाँ खुश चा। ही कहिड़ो स्पीकर थो हले दोस्त इरफान? ही थो हले या हू थो हले? पोइ ही हलाए न ही आवाज़ ई कोन थो अचे। हा हाँ हा ॿियो ॿुधाए खुश आ चाक चंगी भली शो ॾिसी पई? हाँ सर साथी आउं कीअं पियो लॻा? आउं कीअं लॻंदो पियो आहियां? अॼु इलाही सुठो पियो लॻी। हा केतिरो सुठो? इलाही सुठो पियो लॻी शहज़ादो पियो लॻी। हा केतिरो प्यारो शहज़ादो थो लॻा? 100% प्यारो पियो लॻी। 100% प्यारो थो लॻा? हाँ हल सही आहे तूं बि प्यारी थी लॻी अॼु मूंखे लॻे थो। हाँ भी प्यारी लगनी है जरूर लगनी है। बसि हाणे तूं थोरो वेझो आयो आहे तुंहिंजो आवाज़। हाँ वेझो आयो है। हा वेझो आयो आहे की हे असां ॾिसो न असां जेको कैमरामैन आहे न इरफान वीचारो अकेलो थी पियो आहे। कंहिं महिल हुन कैमरा ते आहे कंहिं महिल हुन कैमरा ते आहे कंहिं महिल हिन कैमरा ते आहे कंहिं महिल स्पीकर थो पाण खे हुनखे सेट करे। त हीउ वीचारो जेको असांजो इरफान आहे न इन ते मूंखे कंहिं महिल मुंहिंजी दिलि चवंदी आहे त आउं हिनखे होस्टिंग करायां ऐं कैमरा ते हलियो वञा। हाँ मूं भी इरफान ॾिठो अॼु अकेलो है छा? हा इरफान अॼु अकेलो थी पियो आहे। कामरान आयो कोन अथसि? वो कौन आयो बे जेको कैमरा कामरामैन कामरान अॼु आयो कोन अथसि धक करे वियो अथसि। कौन आयो? हिकिड़ी दिलि हिकिड़ो ॾींहुं कंदासीं इरफान खे चवंदासीं होस्टिंग करे आउं कैमरा ते हुजां। छा थी चवीं? हाँ तुम ही तो सही है। मां सही आहियां हिते? हाँ हल पोइ सही आहे। को गानो ॿुधा भला कहिड़ो गानो ॿुधायां? जेको वणी ॿुधा। यार बैकग्राउंड म्यूज़िक तव्हां नथा हलायो अॼुकल्ह शादाब? हा त हिकिड़ो गानो ॿुधायां थी सही है? कॾहिं ॿुधाईंदीअ? हेरो ॿुधायां थी। कॾहिं ॿुधा? उर्दू गानो है। हा ॿुधाए ॿुधाए। देखा तेनू पहली पहली बार वे होने लगा दिल बेकरार वे रब्बा मैनू की हो गया दिल जान वे हाय मैनू की हो गया हाय हाय कदमों में सांसें वार दे रब से भी ज्यादा तुझे प्यार दे रब मैनू माफ करे रब्बा खेलिया। हाय 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 मैनू माफ़ करे। ठीकु आहे ओके कहिड़ो ॿुधाएं? मिड़ई पंहिंजी आवाज़ में मिड़ई पंहिंजे आवाज़ में। इश्क हाणे कजे कंहिंसां जाने जो जाना न रहियो हाय बज़ में उल्फत न रही इश्क जो सामान रहियो इश्क हाणे कजे कंहिंसां जाने जो जाना न रहियो। ठीकु आहे? ओके अल्लाह हाफ़िज़। अरीबा फ्रॉम मकली थैंक यू वेरी मच अरीबा तव्हां प्रोग्राम में शामिल थिया। पाण हाणे हलंदासीं हिकिड़े सुठे सुहिणे गाने जी तरफ़। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ प्यारो गीत असां सभिनी जी नज़र था कयूं। ऐं गानो कहिड़ो आहे दोस्त? अखि पिरीअ जी अहिड़ी जो निहारे त मारे मास्टर मंज़ूर जो ख़ूबसूरत आवाज़ ई अंदाज़ तव्हां सभिनी सॼणनि जे लाइ एंजॉय कजो।
अख पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे अख पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे ओ वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे अख पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे ओ वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे चंड हुसन जी हुना खखरा तो घुरे रुगो वेठो हुजे सामू झट थे न परे चंड हुसन जी हुना खखरा तो घुरे रुगो वेठो हुजे सामू झट थे न परे हिकु सुणो वरी पाण खे सिंगारे तमारे सुनो वरी पाण खे सिंगारे तमारे वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे सुनो यार सचो प्यार मौला दिनो मुखे भगवारो आया खपे भला अञा छा मुखे सुनो यार सचो प्यार मौला दिनो मुखे भगवारो आया खपे भला अञा छा मुखे सॾु करे पंहिंजे भर में विहारे तमारे सॾु करे पंहिंजी भर में विहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे ओ वार वॾा कारा घाटा जो संवारे तमारे ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा हाय 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 छा कजे ऐं वेहण वारो सिस्टम न आहे न इरफान बीहण वारो ई आहे न ताईं सो इरफान चए थो अॼु आउं बीठो आहियां तूं बि बीहंदे छॾिणो न आहे ॿुधई ऐं असांजो भई ओ बी ऑपरेटर आहे नईम रिंद इनखे यादि करे छॾियो इन जो दिमाग़ में नालो रखे छॾियो नईम रिंद ठीकु आहे इहो मूंखे हरू भरू मयारो ईंदो आहे त यार हिननि खे असांजे दोस्तनि खे माना ईअं माना नईम तूं असांखे प्यारो आहे तूं आहीं अमिताभ बच्चन असांजो पर असांखे प्यारो आहे तूं ख़ैर 0213512296 टेलीफोन नंबर इन नंबर खे तव्हां डायल कंदो महफ़िल में थींदो शामिल वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलामु वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे महबूब साईं मुख्तियार उस्मानी अरे नाले भाई ख़ुशि आहीं चाक चङो भलो दुआऊं आहिनि तव्हांजो तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत सही आहे मां बिल्कुलु ठीकु ठाक तुंहिंजी दुआउनि सां तुंहिंजे साम्हूं अच्छा ॿियो ख़ैर आहे सर अल्हम्दुलिल्लाह कीअं पई ज़िंदगी गुज़रे सुणा ज़िंदगी फर्स्ट क्लास गुज़रे पई तक़रीबन माना ॿिनि टिनि ॾींहंनि खां हिकिड़ी परेशानी आहे तमामु माना हिकिड़े तकलीफ़ मां गुज़रूं पिया कहिड़ी छा थियो थियो इहो जो तव्हांजे ॿुधूं था त तव्हां सिंध धमाधम सिंध ते वञो था वरी ॿीहर शुरू था कयो ॿई हूंदा ॿई हुजनि त पोइ सही आहे न हिनखे प्रोग्राम खे बंदि न कजो हीअ असांजो आवाज़ आहे हाणे किथे वाही पवंदी ऐं किथे कराची हिन महिल मुंहिंजो आवाज़ पूरी दुनिया में ॿई हूंदा इंशाल्लाह ॿई हूंदा ठीकु आहे ॿई कजो असां हुनजो सख़्तु मुखालफ़त कयूं था उहो प्रोग्राम तव्हां हुन में न वञो हीअं कयो ॿ ॾींहं हीअ हूंदो ॿ ॾींहं उहो हूंदो ईअं कंदासीं सही आहे
हाँ पोइ बि सही आहे, ईअं बि सही चलो आहे। चलो चलो ठीकु आहे। ॿियो हाल अहिवाल मुख़्तियार सभु ख़ैर? छा पको आहे अॼु घर में? मानी मानी भाॼी भाॼी छा ठहियो? हा मानी यार चांवर ऐं दाल। दाल चांवर खाई छॾियई या हाणे खाईंदे? बाबू साईं खाई छॾियो आहे। आहे। सवेरे मानी जो सिस्टम हूंदो आहे। यादि कंदो कर असांखे यार मानीअ में। साईं तव्हां विसरो त तव्हांखे यादि कयूं ॿ गिर असांजे पारां बि हणी छॾींदो कर। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजे पारां ॿ टे करे हाणे था छॾियूं मोह हेॾां कंदा आहियूं कराची तरफ़ ॾखण तरफ़ कंदा आहियूं असां उत्तर आहियूं न। हा सही आहे ठीकु आहे चलो गुड। ॿियो तव्हां दिलि जे धड़कननि में वसो था। ये मोहबतूं आहिनि तव्हांजूं, इहो प्यारु आहे तव्हांजो ऐं इहा ई इख़लाक़ आहे तव्हांजो। थैंक यू वेरी मच। तव्हां प्यारु ॾींदा आहियो घणो सारो। तव्हां असांजे सिंध जा सरमाया आहियो, असांजा असासा आहियो, असांजो फ़ख्रु आहियो। मां तव्हांजे करे आहियां जेको बि आहियां। बसि बिल्कुलु असां कुझु बि न आहियूं, असांखे तव्हां ॾियो था रेगुलर कॉलर जी जेका हैसियत असांखे अहिड़ी न हुई फर्स्ट क्लास। गानो ॿुधाए न तव्हां दुख में प्रोग्राम छॾे हले वेंदुमि, उहो गानो ॿुधा। उस्ताद बुखारी जो शेर आहे। हा ही तिखी तांग ताण तूं ऐं मां। हेॾा मथे ॾिस इरफान। ही तिखी तांग ताण तूं ऐं मां, छोर सूं पाण साण तूं ऐं मां। वाह वाह मथे कैमरा में प्यार सुरहाण सूं हर रंगी, रंग बूए जी रिहाण तूं ऐं मां। वाह जोत जाते उते पले पाछो, इश्क हूंदी उबाण तूं ऐं मां। हाय 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 ही अजब इत्तफाक आहे उस्ताद, ही हवा ही वठाण तूं ऐं मां। वाह 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 महबूब साईं वाह थैंक यू टाटा बाय बाय। तूं ऐं मां मूंखे यादि आयो। तूं हुजी मां हुजां, तुंहिंजे पायल जी छम छम हुजे। हा हा तुंहिंजे पायल जी छम छम हुजे। छा कजे छा कजे छा कजे। इंसान खे पढ़णु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर इंसान खे सम्झणु ॾाढो सवलो हूंदो आहे। कोशिशि कंदा कयो जेके माण्हू जेके साथी जेके दिलि वारा जेके प्यारा रिश्तेदार आहिनि, दोस्त आहिनि, फैमिली मेंबर्स आहिनि, उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदा कयो। जॾहिं तव्हां उन्हनि खे सम्झी वियो त ज़िंदगी आसान थी वेंदी आहे। सो ही जेके नेगेटिव थॉट्स असांजी लाइफ में ईंदा आहिनि, ॿार ॾिसो जॾहिं ॼमंदो आहे त उहो फ्रेश थी हिन दुनिया में ईंदो आहे, पर हिन समाज जूं जेके नेगेटिविटियूं आहिनि उनजे जॾहिं दिमाग़ में विझबियूं आहिनि त उहो वॾो थी उन्हनि थॉट्स जे तरफ़ ईंदो आहे। त उन ॿार खे पॉज़िटिविटी सेखारियो त हू जीअं सुठा कम करे सुठियुनि जॻहियुनि ते वञे ऐं सुठनि माण्हुनि सां जेको आहे सो कंटिन्यू करे ज़िंदगी। सो ॿारु जेको हूंदो आहे न उहो बेसिक हूंदो आहे। माण्हू माना नंढो जेको ॿारु हूंदो आहे उहो ई हर शइ हूंदो आहे, उहो जेको ॾिसंदो आहे उहो ई कंदो आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 कहिड़ी चवंदा आहिनि गूंदी अन्न जी गूंदी हूंदी आहे, हुन में अंदरां पियो आवाज़ अचे। हेलो वालेकुम सलाम साईं। भाऊ छा हाल आहे? पुछो केरु? सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। तव्हां केरु? निज़ाम छुटो कराची। निज़ाम छुटो साहब ख़ुशि आहियो? चाक आहियो? चङा आहियो? भला आहियो? खेर लॻो पियो भाऊ, दुआ लॻी पई, अमल लॻो पियो भाऊ। तव्हां ट्राई पिया कयूं, अॼु ई नंबर लॻो सालनि खां पोइ। सालनि खां पोइ आयो आहे, सिक लही वई आहे। हा महिरबानी, आवाज़ बंदि कर। हा 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 छा कंदो आहे छुटो साहब, छा कंदो आहे? भाऊ सरकारी नौकरी आहे कराची यूनिवर्सिटी में। चलो वेरी गुड ज़बरदस्त। कराची जे कहिड़े इलाइक़े में रहंदा आहियो? मां कराची यूनिवर्सिटी अंदर ई रहंदा आहियूं। कराची यूनिवर्सिटी में अंदर रहंदा आहियो? जी जी सरकारी आहे, सरकारी जगह मिलियल आहे। चलो माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। आया आहियो असांजी महफ़िल में, को गानो वानो को गीत शीत त ॿुधायो। सर पहिरियों दफ़ो मिलायो आहे त अॼु नथो थी सघे, पर तव्हां महिरबानी कयो को सुठो गानो अॼु ॿुधायो। ॿिए दफ़े वरी तव्हां महिरबानी कंदासीं। करी थो ज़ुल्म पोइ बि प्यारो लॻी थो, करी थो ज़ुल्म पोइ बि प्यारो लॻी थो, तूं ॾाढो थो वणी जीअं सूर ॾींहुं थो, तूं मूंखे ॾाढो थो वणी जीअं सूर ॾींहुं थो। सही आहे? महिरबानी लख थोरा लख थोरा। थैंक यू वेरी मच छुटो साहब। अवां महफ़िल में शामिल अबा वञो भला। ओके ख़ुदा हाफ़िज़। अदो असां सां गॾु गॾो ख़ालिद शाह तूं ॾाढो लेट कंदो आहे मतलब ख़ुदा हाफ़िज़ करे वञा वरी बि आवाज़ थो अची वञे। वाह 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 वाह। सो ख़ैर थैंक यू वेरी मच जी। महफ़िल जा मोहर तव्हां ई हूंदा आहियो, तव्हां जेकी कॉल्स कंदा आहियो, मूंसां ॻाल्हि ॿोल कंदा आहियो, कचहरी कंदा आहियो। सो मां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त जिथे बि वञो, जंहिं बि महफ़िल में वञो त उन महफ़िल जा मोहर थी वञो।
ऐं माण्हू अव्हांखे चाहिनि, माण्हू अव्हां जे लाइ सोचनि, माण्हू अव्हांखे ॿुधनि। सो ज़रूरु असांजी हीअ महफ़िल आहे, जेतिरा माण्हू असां सां गॾु आहिनि असांखे इहो ई शुक्र आहे त उहे बि असां सां गॾु आहिनि। अल्हम्दुलिल्लाह। वठूं था हिकिड़ी कॉल। जी अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम सलाम। केरु आहे सर? सर अमजद बप्पड़ करमपुर सर। केरु? अमजद बप्पड़ करमपुर सर। अमजद बबर? अमजद बप्पड़ कुबड़? बप्पड़ सर, बप्पड़ 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 पहिरियों जी, दफ़ो सर। ॿुधी आहे बप्पड़ ज़ात। जी सर। माफ़ कजो, बप्पड़ किथे रहंदा आहिनि इहे? सर ये तकरीबन रहंदा आहिनि सिंध जे कंडो करचम जिथे किथे। माशाल्लाह। हींअर करमपुर बिजराणी जा आहियूं, ज़िलो कश्मीर। अच्छा अच्छा, बप्पड़ 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 कास्ट जी आहे। सर, जी, बप्पड़ या बप्पड़? बप्पड़ सर। बप्पड़। माशाल्लाह। बप्पड़ साहब तव्हांखे भली कार था कयूं, वेलकम था कयूं ज़िंदगीअ पंहिंजीअ में, पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। जी सर, अल्लाह ख़ुशि रखंदो तव्हांखे। तव्हां ख़ुशि आहियो सर? महिरबानी, आउं बिल्कुलु ख़ुशि आहियां। अव्हां सां गॾु ख़ुशि, अव्हां आहियो त आउं ख़ुशि आहियां। सर अल्लाह ख़ुशि रखंदो। सिविल ड्रेस मूं जो आहे त साईं सफ़ा सेम टू सेम गुलफाम गुलसांगी लॻो पिया साईं। सिविल ड्रेस में? हा सर, सिंधी ड्रेस में। सिंधी ड्रेस में गुलफाम गुल केरु आहे? साईं सरदार गुलफाम गुलसांगी, शायर अली गुलसांगी वारो पुटु। अच्छा अच्छा अच्छा, माशाल्लाह ज़बरदस्त। साईं साईं सर मूं उन्ही ॾिठो न आहे। तव्हांखे अलाह चेक न सर, अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे बि उन्ही खे बि। कुर्ब कुर्ब। को कलाम शलाम ॿुधायो, को गानो शानो ॿुधायो। कलाम उस्ताद जेको ॿुधायो तव्हां मंज़ूर फ़कीरानी असां साहब जो। ॿुधाईंदा ॿुधाईंदा त पोड़ा थी वियासीं जानी, हाणे तूं ॿुधाए कुझु। न तव्हां कुझु ॿुधायो न सर हुन में। असां ॿुधायूं तव्हांखे। हलो ठीकु आहे, थैंक यू, टाटा। सर अल्लाह ख़ुशि रखंदो। छा कजे छा कजे। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां। तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां। हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा, हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा। पाण खे तुंहिंजे लाइ, पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां। हाय हाय हाय, छा कजे छा कजे। मंज़ूर फ़कीरानी जो गीत तव्हांखे आउं ॿुधाए छॾियो ऐं ॾाढो ज़बरदस्त गीत हुयो। मूंखे त ॾाढो पसंदि आहे इहो ट्रैक। मां ॻाईंदो रहंदो आहियां कॾहिं कॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में, पर्सनल जॾहिं अकेलो हूंदो आहियां त इनखे गुनगुनाईंदो आहियां। वठूं था हिकिड़ी कॉल। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। थोरो तेज़ ॻाल्हाइजो। इरफान ही हटाए अॻियां स्पीकर। इरफान ही स्पीकर हटा अॻियां, तूं घटि ॿुधी। हा छा हाल आहे महक? अल्हम्दुलिल्लाह ठीक इनखे मथे रखिजे हिनजे। ठीक आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो महक? ख़ुशि चाक चङियूं भलियूं? चङी भली। हेॾे रख हिते मथां। तव्हां ॿुधायो ईद चंड नज़र अची वियो? तव्हां नज़र ई कोन था अचो। ईद जो चंड नज़र अची वियो। असां न, असां चंड न आहियूं न, असां चंडरा आहियूं। इहो हले थो? पोइ छो रखी मथां? हिकिड़ो मिंट बी बी। ऐं हिन इरफान खे छा पियो करी? जाती। हा हा महक, अची वियासीं अची वियासीं, अव्हांजी नगरीअ में अची वियासीं। अच्छा सही। ॿियो ॿुधा? ख़ुशि आहे? चाक चङी भली? तुंहिंजो अञा अच्छा नथो विसरे? न असां अच्छा नथो विसरे। अच्छा नथो विसरे। छा कई ईद ते? कीअं गुज़री ईद? ईद बस माशाल्लाह नॉर्मल गुज़री जीअं गुज़रंदी आहे। हा चलो ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच। तव्हां यादि कयो हूंदो असांखे? बिल्कुलु यादि कयो, ॾाढो यादि कयो। ॾाढो यादि कयो। छो यादि कयो? जॾहिं मां रोज़ प्रोग्राम बि कयां पियो पोइ बि यादि कयो छो? बस पोइ कॉल न पई मिले न असांजी ॻाल्हि ॿोल न पई थिए। छा कजे? इहा ॻाल्हि काथे आहे? गुलशन हदीद आहे? घारो आहे? मां पंहिंजो ठटे साइड आहे। पंहिंजे ठटे साइड आहे, माना इन पासे न, घारो वारे पासे। जी 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 जी। चलो 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 वेरी गुड। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बचड़ा बचड़ा ठीकु आहिनि? सभु सेट आहे? अल्लाह शुक्र, सभु ख़ैर लॻो पिया। तव्हां ॿुधायो? चलो मां बिल्कुलु ठीकु, तव्हांजी दुआउनि सां। तव्हांजे बिल्कुलु साम्हूं आया आहियो त ॿुधायो तव्हांजो मधुर आवाज़ में को गीत। उर्दू गानो ॿुधायां थी। ॿुधाए। वो अमीर है तो होंगे, मैं गरीब हूँ तो क्या है। हाय 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 हाय। वो महल बना रहे हैं, वो महल बना रहे हैं,
मेरी झोपड़ी के पीछे ये सिला मिला है मुझको। वाह, तेरी दोस्ती के पीछे आहा, के हजार गम लगे हैं, के हजार गम लगे हैं, मेरी जिंदगी के पीछे ये सिला मिला है मुझको। तेरी दोस्ती के पीछे। वाह वाह वाह, ये सिला मिला है मुझको तेरी दोस्ती के पीछे। बिल्कुल। छा कजे, किथे सुठा सिला मिलंदा आहिनि, किथे बुरा सिला मिलंदा आहिनि। हाँ, इहो इंसान पाण सुठो आहे त सुठो सिलो मिले थो, हुजे न त पोइ बस। यस 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 यस, चलो थैंक यू वेरी मच मैक शो में शामिल थियण जे लाइ। अम्मी यारनि खे सलाम, सभिनी खे खोड़ सारा सलाम। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। तव्हांजी सॼी टीम खे ऐं फैमिली सारा सलाम, ईद मुबारक। खैर मुबारक। थैंक यू मैक, थैंक यू। मैक बलोच फ्रॉम गुलशन हदीद, हाणे मुंहिंजे ख़्याल सां ठटे वारी साइड रहे थी शादी खां पोइ। ऐं छा करिणो आहे, ख़ूबसूरत गाने तरफ़ हलूं। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे शमन अली मीराली जो। विसारे छॾी मूंखे विसारे छॾी, ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾे। एंजॉय दिस ट्रैक। दुख तुझो ही दिलवा, ओ मुखे रुआरे, छॾी बेवस बदन मीरा खे विसारे छॾी मूंखे विसारे छॾी, ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी। विसारे छॾी मूंखे विसारे छॾी, ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी। मुंहिंजे यादि न पियो चाहे त मूंॾे मयारूं कई, विसारे छॾी मूंखे विसारे छॾी, ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी, ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी। विसारे छॾी मुंहिंजे यादि न पियो चाहे त मूंॾे मयारूं कई, विसारे छॾी मूंखे विसारे छॾी, ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी, ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी।
छॾी मूंखे विसारे छॾी ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी ॾिस पाण भेरे मूंखे विसारे छॾी वेलकम जी खुशामदीद भलीकार अगेन अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में सो हो चवंदा आहिनि न ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा इहा हक़ीक़त आहे पर ईअं थींदो आहे त ज़िंदगी आसान थी वेंदी आहे जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजो पाण खे मसरूफ़ करे छॾींदा आहियो बिज़ी करे छॾींदा आहियो जॾहिं तव्हां बिज़ी कंदा आहियो त पोइ ज़िंदगी आसान थी वेंदी आहे सो ज़िंदगीअ खे ॾुखियो असां पाण ठाहियो आहे असां कोशिशि कंदा आहियूं त ज़िंदगीअ जी जेके बि ॾुखिया लम्हात ईंदा आहिनि जेके प्रॉब्लम्स हूंदा आहिनि ज़िंदगीअ में उन्हनि खे असां दिमाग़ ते खणी वठंदा आहियूं दिमाग़ ते जॾहिं खणंदा आहियूं त असांखे पोइ शुगर बि थी वेंदी आहे असांखे कॾहिं कॾहिं वरी हार्ट जी पेशेंट्स बि थी वेंदा आहियूं त पंहिंजो पाण खे ठीकु रखंदा कयो ॾुख हिकिड़ो हिसो आहिनि असांजी ज़िंदगीअ जा सो ॾुखनि में माण्हू कोशिशि करे त पंहिंजो पाण खे ख़ुशि रखे ॾुखनि में ख़ुशि रखणु आहे त ॾुखियो मसइलो पर ख़ुशि रखणु ज़रूरी आहे वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कैसे भाई ठीक हो अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक ठाक हूँ कौन बोल रही है मैं हसीना बलोच बात कर रही हूँ हसीना बलोच बोल रही है भाई हसीना बाबा केड़ा हाल है अदी खुश हैं हाँ खुश हूँ तबीयत आप कैसे ठीक मैं बिल्कुल ठीक ठाक हाँ अल्हम्दुलिल्लाह अबे हमें हिंदी नहीं आती है सिंधी नहीं आती है जी नहीं हम कोयटा से बोल रहे हैं ना हाँ तुम पहले भी आ चुकी हो हमारे शो में ना बस बिरावी आते ही बिरावी ना हम लोग बिरावी बलोच से बिरावी बलोची तो थोड़ा सिखाओ मुझे तो आप सीखो ना फिर हम बिरावी सब बहुत शौक से आपका प्रोग्राम ठीक है सब कॉल करेंगे प्रोग्राम में ना चले उसको हम कैसे करेंगे बिरावी में आप क्या करती हो इसको कैसे बोलेंगे बुद्ध तो सही फिल्म जवान इस तबीयत में जवान बे के बुद्ध नहीं है क्या बोला हाँ क्या जी शादी चाहिए बिरावी नहीं है आप कैसे तो आप ये बोलो अमरुस आप कैसे हो उसको क्या आप अमर हो अमरुस जवानुस अमर ज्वार हाँ तबीयत में जवान है तबीयत में जवान है हाँ हाँ तबीयत में पोड़ा है ये बिरावी में एक दिन फोन करूंगी एक एक लफ्ज आपको बताऊंगा आप सीखो तो सिखा देना ठीक है उस्ताद बनना मेरी तुम बलोची में बिरावी में और बताओ क्या हाल वाले कोयटा में रहती हो जी हाँ कोयटा में रहती कोयटा का मौसम कैसा है मौसम फिलहाल आज थोड़ा दिन में मौसम फिर बारिश हो या ना हो बारिश हो ना हो कोयटा का मौसम सुहाना होता है हाँ कोयटा बहुत खूबसूरत है आवाज घट तो अचे नहीं मैं इन्हें थोड़ा सेट करना जी जी और सुनाओ आप कैसे ठीक हो आप बताओ हम कैसा से बात करो ये आपका बहुत बड़ा फैन है कौन ये बीबी जरनिका ये कौन है ये मेरी बेटी है आपकी बेटी है जी अच्छा आपकी बेटी से बात कराओ उसका क्या नाम है हेलो 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 मैं बच्ची मे आई कम इन बेटा क्या नाम है क्या नाम है आपका राजा भाई जी भाई आपका नाम क्या है शाह साहब हेलो हेलो सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वालेकुम चलो खुदा हाफिज हमारे पास इतना टाइम नहीं होता है कि आप बस सलाम करते रहो और बात ही नहीं करो आगे चले थैंक यू वेरी मच जी बच्चा हमारे साथ था और हसीना हमारे साथ ही फ्रॉम कोयटा थैंक यू वेरी मच आप हमारे शो में शामिल हुए दूसरों का भी वक्त होता है थोड़ा बहुत थोड़ा क्या ठीक है सो थैंक यू वेरी मच जी नंढड़ो हुयो प्यारो उन ताईं मुंहिंजो आवाज़ु न पियो वञे ख़ैर आहे वरी ॿीहर अचिजो त वरी सही तरीक़े सां ॻाल्हाइजो त जीअं तव्हां ताईं आवाज़ु मुंहिंजो अचे मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं वञे ठीकु आहे ऐं ख़ैर मोहबतूं विरहायूं पिया प्यार विरहायूं पिया प्यार ऐं ख़ुशियुनि में असां सभिनी खे गॾु शामिलु रखूं पिया ऐं कोशिशि इहा ई आहे त ज़िंदगीअ खे थोरो आसान कजे ऐं ज़िंदगी तॾहिं आसान थी सघे थी जॾहिं असां हिक ॿिए सां पंहिंजा दर्द पंहिंजूं तकलीफ़ूं शेयर कंदासीं सो दर्द तकलीफ़ूं त अॼुकल्ह इहो ई आहे त लाइट जो बिल घणो थो अचे गैस जो बिल घणो थो अचे ऐं ॿारनि जे स्कूल जी फीस ॾियणी आहे रेंट ॾियणो आहे इहे ई तकलीफ़ूं आहिनि ज़िंदगीअ में आम माण्हूअ खे त इहे ई परेशानियूं आहिनि सो छा करे दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे अलाह कंदो इनशाला को अहिड़ो वक़्तु ईंदो जो असां इन्हनि शयुनि जी परेशानी न कंदासीं सो इहो आउं बचपन खां ॿुधंदो पियो अचां त असांजो मुल्क ॾाढो नाज़ुक उन सूरत हाल में आहे पर इहा नाज़ुक सूरत हाल कॾहिं ख़तमु थींदी कॾहिं वेंटिलेटर तां हटंदो
इहा उमेद ई करे सघिजे थी ऐं इहा ई दुआ ई करे सघिजे थी। सो ज़िंदगी इहा हलणी आहे, पंहिंजो पाण खे तकलीफ़ न ॾींदा कयो, पंहिंजो पाण खे सोचे बीमार न कंदा कयो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा कयो, न त दवाउनि जो ख़र्च बि ॾाढो अॼुकल्ह महांगो अथव। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई। सभु ख़ैर अदा, केरु आहे? मां ओशाक मेमन जो ॻाल्हायां, भिरिया सिटी खां। ओशाक मेमण? हा, भिरिया सिटी। कहिड़ा हाल अथई ओशाक मेमण? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? मां नौकर खां जो खादम गुलाम खां चया था डायरेक्ट राब्तो को सां हाणी नंबर चिटा ॾेई ॾियूं। नंबर हण तो न कर मिठा, नंबर मिलाईंदो कर, हण ते त नंबर हरू भरू फोन वोन भॼी पवंदो तुंहिंजो। ओ त हाणी छटी ॾेई वरी हणी बीठो, हण तो न कर बाबा, माना हणबो न आहे, नंबर मिलाइबो आहे। कोशिश कयूं राम रहे तुंहिंजा। छा कंदो? दवा शायदि न पी अचे नंबर ई असांजो न कंदो छाईं अबा, रड़ियूं छॾ भला, कंदो छाईं इहो ॿुधा। ऐं मज़दूरी था कयूं केलनि ते दाली शहर में। दाली शहर में मज़दूरी कंदो आहे? हा, केलनि जो कमु कंदो आहे। केलनि जो कमु कंदो आहे? अच्छा, रहंदो भिरिया में आहे? रहंदो भिरिया शहर में। चलो वेरी गुड, ज़बरदस्त। माइट ॿियो हाल वाल ॿियो सभु ख़ैर लॻो पिया? मां गांव नौकर माइट बसि प्रोग्राम ठाही ईद जा शो में टाउन कराए कराची में उहे ठाही। हा, आयो है यार शो में तूं? शो में मां आयो पणिया, शो टेलीविज़न ते ॾिसंदो आहियां पंहिंजो रोज़ानो राति जो डेली। हा, ॾिसंदो आहे न, चलो सुठी ॻाल्हि, ॾिसंदो कर। हाणे डायरेक्ट मूंखे जाम महिरबानी करे ही नंबर मुंहिंजो सेव कनि, मुंहिंजी दिलि चए थी तव्हां सां डेली राब्तो कयां। तूं फोटू मोकिल पंहिंजो, हिते लॻाए थो छॾियां मां। और टच मोबाइल ना है मुझे तरिया नोटिया। फोटू कढाए, फोटू स्टेट ता फोटू कढाए, उहो मूंखे मोकिले छॾ, हिते ख़त लिखी पोइ हुते लॻाए थो छॾियां पोयां। हाँ, तो जी मैं बात कया तो कंडियारे जो है सोना साईं, ये न कर बाजला, ये न कर। मां भेरिया जो बथम आहे, मां दालीअ जो बथम आहे, ऐं कंडियारे जो बथम आहे, ऐं नौशहरे जो बथम आहे। ला तो तकार करे छो सोना कर। कहर वरी कहिड़ो कयो मैं? इहो त ॻोठ जा थियासीं, कहर कहिड़ो थियो आहे? हा, त हाणे असांखे को कलाम सुठो ॿुधायो मास्टर मंज़ूर जो को। हा, दवा खाधी आई अॼु? दवा ॾाढी खाधी दवा ॾाढी खाधी अथई, तॾहिं दवा ग़लति असरु कयो आहे अॼु तोते। मास्टर मंज़ूर जो गानो हली वियो आहे। बसि हाणे को ॿियो शमन मिराली जो ॿुधायो भला। फरमाइश तुंहिंजी घर वारा तुंहिंजी पूरी कंदा आहिनि? हा, छो न था करनि यार। हाल मूंखे ॿुधाए, भाभीअ खे चवंदो आहे पटाटा ठाहे ॾे, उहा ठाहींदी दाल आहे। न पटाटा मुर्गी बि हले फ़कीर। मुर्गी बि थी हले फ़कीर? बाक़ी 700 रुपया किलो आहे, 8 किलो मज़दूरी ॾियारी हयूं, अचो राजो बच्चा राज़ी लॻा पिया। ॾियारियूं हण तूं, ॾियारियूं हण, ॾियारी बि हण। कमायूं ॿुधा हलूं, कमायूं अचूं कॾहिं प्रोग्राम काटे कराची में। न आऊं हेॾे आहियां नए देरे में। हर हवाल कहिड़ा नंबर मिलायो अथई कराचीअ जो, वरी हवाल वरी ॿियो। दवा घटि खाईंदो कर मामा तूं। ख़ैरु अदो हुयो असां सां गॾु। शाह साहिबु महिरबानी तव्हां ज़मानत कराई साईंअ जी, अलाए मुंहिंजी, ॿिन्ही मां हिकिड़े जी ज़मानत ज़रूरु थी हिन में। सो ख़ैरु साईं ख़ालिद शाह साहिबु मुंहिंजो डायरेक्टर आहे, उहो बि हितां जो आहे, राहू खाई जो। ऐं मूंखे हाणे ख़बर पई अथई राहू खाई, कासिम खाई, कुंडा खाई, इन्हनि जो नालो ईअं खाई छो पियो? हर शहर जो नालो हूंदो आहे न, उनजी का तारीख़ हूंदी आहे। त इहो जेको राहू खाई, इहो कुंडा खाई, इहो कासिम खाई, सिंध जूं तमामु वॾियूं जेके जंगूं थियूं हुयूं इहे इन्हनि इलाइक़नि में थियूं। पोइ इहे खायूं खोटियूं वियूं हुयूं, पोइ उनजे करे माना जंग वारो जेको सिलसिलो हूंदो हो तॾहिं पुराणे ज़माने में, तॾहिं इहे खायूं इहे तॾहिं आहिनि। राहू खाई, कुंडा खाई ऐं कासिम खाई। तोखे ख़बर ई छा था बि आहे? तोखे बि इहा ख़बर न हुई? सो मूंखे बि इहा न हुई ख़बर। हा, सो मूंखे इहा ख़बर हाणे पई। सो ख़ैरु जनाब, मोहबतूं विरायूं पिया, प्यार विरायूं पिया, ख़ुशियूं विरायूं पिया। तव्हांजा मैसेज बि प्रोग्राम में शामिलु थियनि पिया, उन्हनि खे बि शामिलु रखंदासीं। ऐं मैसेजिस जो इहो सिलसिलो हूंदो आहे त जेके दोस्त मूंखे मैसेज कंदा आहिनि, का न का सुठी सुहिणी शाइरी, का न का सुठी सुहिणी ॻाल्हि लिखी मोकिलींदा आहिनि। सो वठूं था हिकिड़ी कॉल पहिरियां। अस्सलाम वालेकुम। सलाम, छा हाल आहे राजा भाउ? सभु ख़ैरु मुंहिंजा राणा, तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहियो? चाक आहियो? चङा आहियो? भला आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। कल्ह प्रोग्राम न कयो हुआ? कल्ह यार रोड रस्ता बंदि लॻा पिया, पहुची न पियो सघियुसि। हा, सही था चओ, बिल्कुलु बिल्कुलु। चलो गुड, दुआ अल्हम्दुलिल्लाह, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो छा हाल वाला, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बसि परेशानी लॻी पिया ज़िंदगी जूं, ख़बर को मसलो हल थी वञे, कॾहिं को मसलो थो हल थी वञे। हा, मसला ज़िंदगी जो हिसो हूंदा आहिनि, उन्हनि खे दिमाग़ ते खणी पंहिंजो पाण खे बीमार न कंदा कयो। न बीमार न करे, तव्हां आहियो न, बसि तव्हां सां मुंहुं ॾींदा आहियूं त बसि कमु सही थी वेंदो आहे। असां सां मुंहुं ॾींदा आहियो, असां वरी कहिड़ो हिते जेको आहे कर्ज़ु पिया ॾियूं हिते।
न न तव्हां आयो दोस्त यारी आहे न तव्हां सां। हा हलो पोइ गानो ॿुधाए अॼु कहिड़ो थो ॿुधाई गानो? हलो इलाही ॾींहंनि खां पोइ कुझु ॿुधायां थो। हाँ बुधाए कि चाहे जो प्यार तो पड़ेगा निभाना, रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो है कबूल कर लो। तुमको पता है तुम्हारे इस प्यार में खुद को मिटाया तो मैंने तुम्हें पाया। हाय हाय कैसे जाने दूं मैं तुझे ओ जाने वाले, मेरा दिल मेरे ही बस में नहीं है। आएगा न लौट के समाये तू आना, रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो है कबूल कर लो। किया है जो प्यार तो पड़ेगा निभाना, रख दिया कदमों में दिल नजराना, कबूल कर लो है कबूल कर लो। हाय हाय इहो कीअं इहो भंड आहियो तूं ख़ाली छा अॼु ज़िंदगीअ में बि आउं जहिड़ो करे वठां शाह साहिब सां कीअं? शाह साहब तो सही लॻो पिया वीचारो, उहो त उन ई तरह जहिड़ो कयो। बसि शाह साहिब अॼु करे छॾियो हिकिड़ो वॾो भंड। ईद विञाई मुंहिंजी। ईद विञाई था? हा ईद विञाई मुंहिंजी अदा। हिकिड़ी ॻाल्हि आहे, खाधो न तव्हां सां मुलाक़ात थिए थी, चांहि बि पीतीसीं, इकठो वेठासीं काफ़ी टाइम ताईं, हाणे हक़ीक़त में कॾहिं मुलाक़ात थिए न तव्हां सां। कॾहिं कॾहिं ख़्वाब में थी आहे मुलाक़ात? जी बिल्कुलु, तव्हां ईद जे दौरान तव्हांखे ॾिठो, मूंसां गॾु वेठा हो, मूंसां ॻाल्हायो था, तव्हां कारो जोड़ो पियो आहे, मां तव्हांखे पंहिंजो अहवालु ॼाणो था, पंहिंजो अहवालु था ॾियो। हा वाह वाह बिल्कुलु वाह 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 गानो बि ॿुधायो आहे तव्हांखे। चलो ठीकु आहे, तव्हां सां इंशाल्लाह जल्दी मिलंदासीं हाणे। महिरबानी थैंक यू ज़ाहिद भाई, थैंक यू। ज़ाहिद सियाल फ्रॉम कराची जी। ज़ाहिद थैंक यू वेरी मच। ऐं हो गानो ॾाढो मूंखे पसंदि आहे, यादुनि ते आहे। यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, बंदि कमरे जी दीवारुनि ते तुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। आए हाय छा कजे छा कजे छा कजे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी केरु पई ॻाल्हाए मुंहिंजी भेण? अदा मां किरण थी ॻाल्हायां ठटी खां। किरण मुंहिंजी भेण खे भली कार था कयूं। किरण ख़ुशि आहे, चाक आहे, चङी आहे, भली आहे? जी अदा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी रहमत आहे। तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। पंहिंजी भेण खे असां वेलकम था कयूं। छा कंदी आहे किरण? अदा मां रिली ठाहींदी आहियां, बर्थ भरींदी आहियां। रिली ठाहींदी आहे? मूंखे बि रिली हिकिड़ी ठाहे ॾे, मूंखे बि रुमाल हिकिड़ो भर्थ भरण वारो ठाहे ॾे। अदा इंशाअल्लाह। कॾहिं ज़रूरु कॾहिं ज़रूरु। कॾहिं कॾहिं ठाहींदीअं? जॾहिं तव्हां चवंदा। बसि मुंहिंजो नालो लिखी छॾ हुन ते, रिली ते बि मुंहिंजो नालो लिखी छॾ ऐं रुमाल ते बि मुंहिंजो नालो लिखी छॾ भर्थ सां। जी इंशाअल्लाह ज़रूरु। चलो पहिरियों दफ़ो आई आहे मुंहिंजे शो में मुंहिंजी भेण? जी अदा। अच्छा हा अदा फर्स्ट टाइम आई आहियां। फर्स्ट टाइम आई आहीं? शो ॾिसंदी आहे मुंहिंजो? जी जी हा। कहिड़ो शो सुठो लॻंदो आहे तोखे मुंहिंजो, ही वारो या हू वारो? मूंखे ॿई प्रोग्राम तव्हांजा इलाही सुठा लॻंदा आहिनि। हा चलो गुड। दमादम सिंध मुंहिंजे इलाही पसंदि जो प्रोग्राम आहे। अच्छा दमादम सिंध पसंदि जो प्रोग्राम आहे? जी चलो थैंक यू वेरी मच। ऐं तव्हांजी कमाल जी महिनत आहे दमादम सिंध में। हा मुंहिंजी महिनत तव्हांखे पसंदि आई? जी मुंहिंजी महिनत तव्हांखे पसंदि आई न? बसि इहा ई माना मुंहिंजा थक लही वेंदा आहिनि जेके मूंखे माण्हू चवंदा आहिनि ईअं। जी त चलो अदीब कलाम को गानो शानो ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। की किरण अदा तव्हां ॿुधायो मुंहिंजे बदिलां। किरण ते गानो ॿुधाए? जी ॿुधायो भले। किरण नाले सां गानो आहे, कहिड़ो आहे उहो? मेरे ख्वाबों की तस्वीर है तू, बेखबर मेरी तकदीर है तू, तू किसी और की हो न जाना, कुछ भी कर जाऊंगा मैं दीवाना, तू हाँ कर
या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण, जादू तेरी नजर। आए हाय हाय, ठीक है, थैंक यू वेरी मच अदी किरण। ठटे खां असांजे शो में शामिल थी मुंहिंजी भेण किरण, थैंक यू। अवांजो प्यार, अवांजो मोहबतूं, अवांजी ख़ुशियूं। अॼु ठटो ऐं घारो ऐं इन पासे जूं त कॉल्स कुझु घणियूं पियूं अचनि मुंहिंजे शो में। अॼु इन पासे घणो करे लाइट आहे, लाइट किथे न हूंदी आहे त पोइ वरी उतां कॉल न ईंदियूं आहिनि। सो इन पासे तमामु घणी लाइट आहे, सो थैंक यू वेरी मच। कल्ह टियों ॾींहुं बि तमामु दोस्तनि मूंखे कॉल्स कयूं इन पासे ॾांहुं। ज़रूरु प्रोग्राम में जॾहिं ईंदा आहियो त सुठो लॻंदो आहे। असांजे जेको मां चवंदो आहियां त हर जेको सिंध जो जेको इलाइक़ा आहिनि न उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि। थर हुजे, काछो हुजे, उत्तर हुजे, लाड़ हुजे, मतिलबु इन्हनि सभिनी जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू आहे। कमाल आहे हाय। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई। सभु ख़ैर मुंहिंजा राणा, केरु आहे? परवेज़ ॻाल्हायां थो जलमक्ती खां। परवेज़ कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे, चाक आहे, चङो आहे, भलो आहे? करम मालिक जा, तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु। छा कजे छा कजे छा कजे। परवेज़ छा कंदो आहे जानी? कलाम ॻाईंदा आहियूं, कुझु ॻाईंदा बि आहियूं। असां तव्हांजे प्रोग्राम में अचणु चाहियूं था। अच्छा, कहिड़े प्रोग्राम में अचणु चाहियो था? दमादम सिंध में अचणु चाहियूं था। दमादम सिंध में अचणु था चाहियो था? हिते अची विया बसि, माना तव्हांजी हाज़िरी थी वई। कलाम ॿुधायो को। कलाम कहिड़ो ॿुधायां तव्हांखे? उर्दू ॿुधायां को सिंधी? जेको दिलि चवे उहो ॿुधाए परवेज़ भाई। बेवफायूं तेरा मुस्कुराना वो भूल जाने के काबिल नहीं है। हाय हाय। बेवफायूं तेरा मुस्कुराना हाँ वो भूल जाने के काबिल नहीं है। मैंने खत लिख के उनको बुलाया, के कातिल ने दुखड़ा सुनाया, उनकी बाहों में मेहंदी लगी है, जाने के काबिल नहीं है। हाय 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 हाय, वॾा फटेला मामा। असल में आवाज भी सही वेठल आहे, रात को प्रोग्राम हुयो इन करे आवाज कम भी नथो करे। आवाज कम नथो करे? जी जी। चलो आवाज तव्हांजो कम करे त ज़रूरु असांजे शो में अचिजो, ठीकु आहे? जी ॿियो ख़ैर आहे? ॿियो ख़ैर ख़ैर, महिरबानी जानी, महिरबानी, कुर्ब। छा कजे छा कजे छा कजे, इंटरनेट जो इशू आहे। अॼु बि मैसेज मूंखे लॻे थो तव्हां न पढ़ी सघंदुमि। छा कजे। ज़ुबैर जरवार जो मैसेज मथां मथां हुयो। ज़ुबैर थैंक यू वेरी मच, अवां शो में शामिलु थिया। सो ख़ैर कुझु कोन था कयूं, मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं विरायूं पिया पंहिंजे शो में। हींअर गाने जी तरफ़ था हलूं जी।
शामिल राति जा 2 कलाक थींदी आहे असां खोड़ सारी कचेरी ऐं जॾहिं थींदी आहे खोड़ सारी कचेरी त पोइ उन कचेरी मां कुझु असां बि सिखंदा आहियूं कुझु असांजा प्यारा बि सिखंदा आहिनि अली हसन असां सां गॾु हुयो बिरोही दोस्त उन चयो त अदी हसीना खे खोड़ सारा सलाम ऐं कोयटा में उहो बि बिरोही दोस्त हुयो सो हुन चयो अदी हसीना जी कॉल ॿुधी असांजे दिलि चयो त असां हिन प्रोग्राम खे ॾिसूं सो थैंक यू वेरी मच अदा अवां शो में शामिलु थिया लख थोरा अव्हांजा सो इहे ई मोहबतूं आहिनि इहो ई प्यारु आहे इहो ई सभु कुझु आहे जेको असांखे गॾु खणी हले पियो ऐं कोशिशि हूंदी आहे त इन ई मोहबत खे इन ई प्यार खे पाण गॾु खणी हलूं वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई साईं केरु आहे सजाद मूरो पियो ॻाल्हायां नौशहर रोड सजाद बुर्ड़ो मूरो सर मूरो सर ख़ुशि आहियो तबियत सही आहे मां ठीकु आहियां सजाद नौशहर फिरोज शहर में रहंदा आहियो सर साइड आहे नूरपुर शहर में ई आहियूं नूरपुर में रहंदा आहियो नूरपुर मतिलबु ओरिया नूरपुर आहे ऐं नंढड़ा हूंदा हुआसीं त पीटीवी सेंटर वारो जेको टावर न आहे हेठां था रहूं सर हा बसि पीटीवी टावर इहो ॾिसण ईंदा हुआसीं असां नंढे हूंदे वॾी ॻाल्हि ई ॿियो ॿुधायो ख़ुशि आहियो सभु ख़ैरु तव्हां ठीकु आहियो ख़ुशि वेठा आहियो साईं खे सलाम ॾिजो साईं ख़ालिद शाह खे साईं वियो आहे मोकल ते वियो न दा साईं असां वग़ैरह ॻाल्हायो आहे वठंदो आहे डायरेक्ट सलाम ॾींदो मुंहिंजे थ्रू छो थो सलाम ॾिए बसि मूं तव्हां नालो वठो त तव्हांजे साम्हूं आहे न हा चलो ठीकु आहे मां सलाम ॾेई छॾियामांसि ॿियो ॿुधायो वालेकुम सलाम चयो त वरी मोबाइल अची करे थो अचे वठणु नयूं अच्छा वठणु ईंदो आहे छा फोनूं साईं वटि ईंदो आहे ॾाढो जाम पैसा ते वठंदो आहे या फ्रीअ में बसि हाली खणी ईंदो आहे वरी पियो ॾींदो आहे काॾे बि ॿुधई छा ॾिठई चयो मैं न कंदो कर ॻोठ में कारोबार न कंदो कर चयोमांसि ॾिस कर्ज़ी हिते ॻोल्हे लाहिण अची लाइव राजा में हा ॾींदो हा ॾींदो पैसा ॾींदो ऐं सम्झी वियुसि ॻाल्हि खे सम्झी वियो ॾींदो हा न हिसाब न आहे पर हाणे त करे त ॾाढी छॾी हिते टीवीअ ते अची कलाम ॿुधा भला को गानो ॿुधा असां ॻाल्हि मटायूं था बसि ॾेई छॾींदो हाणे चई छॾींदोमांसि ईंदो हिन दफ़े त कर्ज़ु ॾेई छॾींदो ठीकु आहे वालेकुम सलाम घणा सलाम त माना सफ़ा ततो वेठो अथई ओके अलाह हाफ़िज़ ओके घणा सलाम जेको हुजे न माना सफ़ा हमरा बखी लॻो पियो आहे तो थैंक यू वेरी मच मूरो साहब ऐं अॼु माशाल्लाह नौशहरे मां बि काफ़ी कॉल्स अचनि पियूं बेरिया मां नौशहरे मां सो अॼु माना ईअं ठटे वारा ऐं नौशहरे वारा न इन पासे वारा माना चवंदासीं अॼु लाड़ ऐं उतर लाड़ चवंदासीं न हिनखे हिन साइड खे सो ठीकु आहे भई तव्हां सभिनी खे भली कार था कयूं ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो सो राति जो हिकु ख़ूबसूरत पहर हिन पहर में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कुझु अहिड़ियूं कचहरियूं ज़रूरी आहिनि ज़िंदगी में जेके असांजे चेहरनि ते मुस्कुराहटूं आणनि वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे जावेद अहमद गुरगेज सर जावेद अहमद मुगेरी जो गुरगेज सर गुरगेज किथां थो ॻाल्हाईं गुरगेज सर मां सरदार शहरियार खान शहर जे ॻाल्हायां पियो ॾेरकी तालको ॾेरकी मां ॻाल्हाईं पियो माशाल्लाह माशाल्लाह वेलकम था कयूं तव्हांखे जानी जी सर सर बोड़ा आहियो न सर आवाज़ न पियो अचे आऊं चयो भली कार थो कयां तव्हांखे वेलकम सर वेलकम हा अञा रेडियो कयां जी सर वरी बोड़ रेडियो कयां अञा रेडियो हेलो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र मालिक जो तव्हां ॿुधायो ख़ैर आहे मां ख़ैर आहे छा कंदो आहे बसि हारपो कंदा आहियूं असां हारपो कंदो आहे पंहिंजी ज़मीन अथई या मकादे ते खईं अथई न सर मुकादे जो हींअर टाइम न आहे बसि हारपो ई कयूं था हारपो ई करे थो चलो ज़बरदस्त ज़बरदस्त शो ॾिसंदो आहे मुंहिंजो सर शो तमामु सुठो आहे असांखे पसंदि बि आहे असां डेली ॾिसंदा आहियूं हा पर काल नथो मिले बसि हाणे अॼु मिली वियो न कॉल ॻाल्हि ॿोल बि थी वई काल बि मिली वियो बिल्कुलु इंशाल्लाह असां कलाम ॿुधाईंदासीं ॿुधाए मुंहिंजा राणा जंहिंजी केरु न ॿुधंदो आहे हुनजी मां ॿुधंदो आहे ॿुधाए बाबा तूं ई ॿुध रेडियो केरु ॿुधे हिते ॿुधा मुंहिंजा राणा ॿुधा सिंगार जा समूरा हथियार यार तो वट मेड़न जी तेज तिरछी तलवार यार तो वट सिंगार जा समूरा हाय हाय सिंगार जा समूरा हथियार यार तो वट मेड़न जी तेज तिरछी तलवार यार तो वट सिंगार
हाय 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 अॼु त माना ईअं मट टोड़े छॾिया तो साईं वाह वाह बस सर असांजी काल न पई मिले छा कजे वरी इहो ॿुधी ॿुधी असांजो हाव ठरे थो छा कजे कुर्ब वेठा कुर्ब लख थोरा थैंक यू अदो असां सां गॾु गॾु ऐं इहा वाक़ई हिकिड़ी सही ॻाल्हि ॿुधायां त इहो मुंहिंजो जेको जुमिलो छा कजे इहो ॾाढो माना माण्हुनि खे पसंदि आहे उहो इन जे करे त इहा हक़ीक़त आहे त हर माण्हू जे अंदरि जो आवाज़ु आहे त वाक़ई कजे त छा कजे ज़िंदगी गुज़ारिजे ख़ुशियुनि में गुज़ारिजे मोहबतूं विराइजनि प्यार विराइजे ॿियो कुझु बि न आहे हिन दुनिया में हीअ दुनिया फ़ानी आहे हिते केरु न रहणो आहे बाक़ी रहंदे ई ॻाल्हि उहा जेका हिते छॾे वेंदी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं छॾे वेंदा कयो हिन दुनिया में हिन ज़माने में जेके ज़रूरु अव्हांखे माण्हू सुठनि लफ़्ज़नि में प्यारनि लफ़्ज़नि में तव्हांखे ज़रूरु यादि कनि सो ख़ैरु मोहबतूं पाण विरायूं पिया ख़ुशियूं विरायूं पिया ऐं ख़ुशियुनि जे हिन अहसास में असां सभिनी खे शामिलु रखूं था ऐं मां हमेशह इहो ई चवंदो आहियां त ॻाल्हियूं जेके हूंदियूं आहिनि तव्हांजूं ॾाढियूं मिठियूं हूंदियूं आहिनि प्यारियूं हूंदियूं आहिनि सुठियूं हूंदियूं आहिनि सुहिणियूं हूंदियूं आहिनि सो उन्हनि ॻाल्हियुनि खे शामिलु रखां पियो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम यार वालेकुम अस्सलाम अदा अब्दुर्रहमान चावड़ो गोट बलोचिस्तान गंदा है जानी वो रेडी छो तो करी रेडी कंदो आदत न त रेडी आदत या ख़राब आहे न तुंहिंजी आदत छा क्यों ग्रेड ते वेठा हूं ड्यूटी राखियो ग्रेड ते वेठो आहे त पोइ मूं ते थोरो करे छा ग्रेड ते वेठो आहे त या बिजली हलाई थी या बंदि करे छॾ मां पोइ हूंदा वेठो हुते कौन कदे बिजली पंहिंजो पाण खे संभाल पहिरियां आओ ॿियो ॿुधा ख़ुशि आं खैर अल्लाह जा एहसान करार तू बुधा खुश हां सभा ठीक ठाक मजे में सब सेट A1 फर्स्ट क्लास ॿुधाए कुछ आवाज विझ मथे में सूर करार करो बुधराए जोड़ो चवे जेको विझंदे ॿुधाईंदे मथे में सूर पवंदो ॿुधा गोरियूं खणी पुट हा ॿुधा बुधराए कलाम गोरी हा ॿुधाए चयमि दवा खणी आहे मथे में सूर त पवंदो न ॿुधाए मथे सूर जो तो पे तो पोइ तेल मालिश कयां मथे का मालिश कयां तेल मालिश के छॾ तूं कलाम ॿुधा कलाम बुधराए तो कॾहिं ॿुधाईंदे थोड़ा 2 मिनट सब्र ते नथो कयां सब्र न ॿुधाए बस कलाम ॿुधाए शुरू थी वञ आओ शुरू थी वञा शुरू आपको देख कर हमको ऐसा लगा जैसे हमको नहीं जिंदगी मिल गई हाय 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 तो मेरी दिलरुबा रब से मांगू मैं क्या हमको सारे जहां की खुशी मिल गई आपको देख कर वाह ये लगो कलाम यानी आए आए सफ़ा ऐं मथे में डायरेक्ट लॻो अची बोला खुश कर दी पंतन बाग तो पे साईं खालिद शाह के नईम के इरफान भाग के आमीन 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 थैंक यू मेहरबानी अब्दुर्रहमान चावरो भाई फ्रॉम गंदा खां हूंदो आहे बलूचिस्तान मां असांजो दोस्त आहे ऐं सुठो कॉलर आहे पुराणो कॉलर आहे विझंदो थोरो घणो मथे में सूर आहे पर छा कयूं सभिनी खे ॿुधणो पवंदो आहे सभिनी खे बर्दाश्त बि करिणो पवंदो आहे सो सभिनी खे कोन करिणो पवंदो आहे इन खे करिणो पवंदो आहे घणो करे इन जी ज़मानत ॾाढी ॾुखी थींदी आहे ॾुखिया केस आहिनि हिन जा सो ख़ैर अब्दुर्रहमान थैंक यू वेरी मच इहो अव्हांजो प्यार आहे मोहबतूं आहिनि जो विसारियो न आहे तव्हां यादि कंदा आहियो सुठो लॻंदो आहे थैंक यू वेरी मच सो मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियुनि जे हिन अहसास में राति जे हिन ख़ूबसूरत पहर में अव्हां सभिनी जा मैसेज बि आहिनि उनखे बि शामिलु रखंदुसि मां छा कजे ज़ुबैर अहमद जरवार थैंक यू वेरी मच जी अख्तर बिरोही आहे हा छा थो चई हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम या अली मदद मौला अली मदद जी कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक आहियो चङियूं भलियूं अल्लाह जो शुक्र आहे पहिरीं त तव्हांखे रमज़ान शरीफ़ जूं ईद जूं लख लख मुबारकूं ऐं लख लख मुबारकूं मां पंहिंजे भाउ ख़ालिद खे थी ॾियां ख़ैर मुबारकूं तव्हांखे बि मुबारकूं हुजनि खोड़ सारियूं ख़ैर मुबारकूं माशाअल्लाह त इन कलाक पूरो ॻाल्हायमि त न पई लॻे नंढड़ी मुंहिंजे कहिड़ी कावड़ पई अचे हा तो वञी सोफ़े ते वेठी चई अम्मी मूंखे नंबर हणी ॾियो मां चयो अम्मी एंगेज थो वञे कावड़ में वञी वरी बेड ते सुम्ही पई आहे निंड अची वियसि न जागे पई थी अच्छा हा ऐं माशाअल्लाह जेको राजा भाई तव्हां प्रोग्राम जेको कयो हो रमज़ान शरीफ़ में हा
एतिरो त ज़बरदस्त, एतिरो त प्यारो कयो, यकीन कयो जंहिं महिल मां टीवी खोलींदसि त पहिरों मां दुरूद जो तव्हां ते दम कंदी हुअसि। थैंक यू थैंक यू थैंक यू। त मां चवंदी हुअसि अलाह करे त सुभाणे वरी इन खां वधीक माना निखार ऐं ख़ूबसूरत ॾिसण में अचे। महिरबानी महिरबानी, इहो तव्हांजो दुआऊं तव्हांजो प्यार जो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो इहो शो ॾाढो कामयाबु पियो। हा ॾाढो ॾाढो सुठो, मतिलबु त मूंखे ईअं पियो लॻे त काफ़ी चैनलनि खां वधीक हे प्रोग्राम सुठो पियो हले, तमामु सुठो पियो हले। ऐं माना सेटिंग सभिनी खे इनाम ॾियणो, सुठे नमूने विहणो, नंढड़नि ॿारनि सां प्यार करणु। वरी नंढड़ी मुंहिंजी गोड़ करे नंबर हणी ॾे, मां चयो अमीर ते नंबर न हणबो आहे, वरी तव्हांजो गानो गायो जो झूमे वठी एॾो सही झूमे, एॾो तव्हां सां प्यार कंदी आहे। वरी जेको आहे सो तव्हां गिफ्टियूं ॾियो त हीअ हथ झले त राजा भाई मूंखे गिफ्ट ॾियो, मां एॾो रोआं, मां मूंरों टीवी बंदि पई करे छॾियां। मूंखे इलाही सदमो पियो मिले, मां चयो हीअ सम्झे कान पई हाणे प्रोग्राम भाई गिफ्ट ॾियो ईअं पई चए। हा न प्रोग्राम मां शुरू कंदुसि त हुन में वठी अचिजो मुंहिंजी जीजीअ खे, त हुन में खोड़ सारा गिफ्ट ॾींदोमांसि मां। माशाअल्लाह, अल्लाह करे असांखे इजाज़त मिले न। इंशाअल्लाह इंशाअल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी हूंदी आहे त मां कॾहिं न कॾहिं मतिलबु मंझड़ी मां तव्हां सां मिलायां या अचां, पर इहो शुक्र आहे कि ॻाल्हाइण जी इजाज़त आहे, मां बिना मोकल न ॻाल्हाईंदी आहियां। पर राजा भाई थोड़ा ॾाढा मसला न घरू न, पोइ इन करे यकीन कंदो मां ॻोठी कान वियसि ईद ते, बाक़ी हिते माशाअल्लाह सुठी ईद कई, शॉपिंगूं कयूं, घुमिया फिरियासीं ॾाढो। अल्लाह साईं असांजा मसला हल करे, सभिनी जा मसला राम विझे, जंहिं हक़ खाधा आहिनि असांखे पंहिंजा हक़ वापसि कनि। यकीन कंदो ॿुधण जेतिरा ई कोन अति हो कोन हो गानो न आहे, ये जिंदगी के मेले ये जिंदगी के मेले, दुनिया में कम न होंगे अफ़सोस हम न होंगे, ये ज़िंदगी के मेले, ये सभु कुझु हिते रहिजी वेंदो, माण्हू हथे खाली वेंदो। बसि वरी बि दुआऊं ॾींदा कयो, जेको बि तव्हांजो कंहिं हक़ खाधो आहे उन्हनि खे वरी बि दुआऊं ॾींदा कयो त अलाह साईं उन्हनि खे तौफ़ीक़ ॾिए। ऐं मां चवंदो आहियां त जेका मार ख़ुशीअ में आहे न, ख़ुशीअ सां मोहबत सां जेका मार आहे न, उहा दुनिया जे कंहिं बि हथियार में मार न आहे। जेका मोहबत वारी जेका तलवार आहे उहा किथे बि न आहे, ठीकु आहे। सो कोशिशि कंदा कयो, उन्हनि माण्हुनि खे बि दुआऊं ॾींदा कयो, मोहबतूं ॾींदा कयो। हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी मजबूरी हूंदी आहे, प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। पंहिंजो ई घर आहे, तव्हांखे मां ॿुधाए नथी सघां, अलाए केतिरियूं गाॾियूं न, बंगला बच्चा, एतिरो कंहिंसां ज़ुल्म न कबो आहे। न त मां त मजबूर कैंट में वेठी आहियां, न त मां बि पंहिंजे घर हली वञा। त बसि ॾाढो कयो अथनि, मां यकीन कंदो मां एॾो मां जो ज़हन एॾो खुलंदो आहे, चवंदी आहियां मां हिननि खे खोले खोले मां हिननि खे माना हाणे इहो सोचियो, हाणे इहो तव्हां सोचियो, तव्हां हिन दुनिया में आया आहियो, तव्हांजो कुझु बि न आहे उहो, ठीकु आहे। तव्हां ईअं ई अलाह साईं जो शुक्र कयो, तव्हां सिहतमंद आहियो, तव्हां पंहिंजे बचनि सां गॾु आहियो, इहो ई काफ़ी आहे असांजे लाइ। ज़रूरी न आहे त ज़िंदगीअ में जंहिं शइ जी असां ख़्वाहिश कयूं उहा असांखे मिले, ज़रूरी न आहे। बसि ख़ुशि रहंदा कयो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा कयो। तव्हां टेंशन्स खणंदा, प्रॉब्लम्स खणंदा, तव्हांजी सिहत ख़राबु थींदी, ऐं पोइ तव्हां जेकॾहिं हेॾा होॾा थी विया त पोइ असांजो छा थींदो? यकीन कंदो त माना एतिरो मां इफ़्तारी में ठाहींदसि, रमज़ान में, ऐं मां ईअं फ़ख्र सां चवां नथी रब नाले खां सदको वञा, मां कंहिंखे बि न छॾियो, जेको मुंहिंजो हाल हो। पर जॾहिं ईद गुज़री मां एतिरो टेंशन कयो राजा भाई, मुंहिंजी एतिरी तबियत ख़राबु, एतिरी तबियत, सभु चवनि हेॾे होटल ते हल, हेॾे हल। मां चयो न बसि मां घर में वेठी हूंदसि, जेसि ताईं अलाह साईं असांजो फ़ैसिलो न कंदो न, तेसि ताईं मां ॿाहिरि न निकिरंदसि। बसि कयो काफ़ी घणो कुझु अथनि, पर रब जो शुक्र आहे उनखे मूंखां चवणु मुंहिंजे बचनि खे अथव। चलो चलो माशाअल्लाह, शुक्र अलाह जो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। तव्हांखे जॾहिं बि परेशानी हुजे त पंहिंजे भाउ खे फ़ोन करे वठंदा कयो, ठीकु आहे। मौला अली मदद। थैंक यू अदी, थैंक यू। जी जी असां सां गॾु गॾु ई, ऐं जी जी नंढड़ी आहे मस्तानी, उहा मुंहिंजी मुर्शिद आहे। सो मूंखे दुआउनि में यादि रखंदा कयो। दुआउनि में जेका मां चवंदो आहियां त ताक़त आहे, उहा माना सेम मां चवंदो आहियां, मोहबत में, प्यार में ऐं ख़ुशियुनि में ऐं दुआउनि में एतिरी माण्हुनि जे में ताक़त हूंदी आहे जो ज़िंदगी तव्हांजी बदिलजी वेंदी आहे। गाने ते वञिणो आहे, ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ अहमद मुग़ल जो। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो। एंजॉय दिस ट्रैक।
थम छॾे तूं तो वसी मीहड़ा जानिब वियो थम छॾे तूं तो वसी मीहड़ा पत्थर पयो मुँह तॾे तूं तो वसी मीहड़ा पत्थर पयो मुँह तॾे तूं तो वसी मीहड़ा जानिब वियो थम छॾे तूं तो वसी मीहड़ा मुहबवायो थम जेॾियूं मूंखे मुहबवायो थम जेॾियूं मूंखे बूंदर मंझ गॾे तूं तो वसी मीहड़ा बूंदर मंझ गॾे तूं तो वसी मीहड़ा जानिब वियो थम छॾे तूं तो वसी मीहड़ा सावण आंदा सूर सवे लालण वयड़ो लॾे तूं तो वसी मीहड़ा लालण वयड़ो लॾे तूं तो वसी मीहड़ा जानिब वियो थम छॾे 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 तूं तो वसी मीहड़ा
वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भली कार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां मैसेज ॾाढा आहिनि दोस्तनि जा, पर छा कजे। अख्तर बिरोही, थैंक यू वेरी मच। अवां जी शाइरी बि आई आहे पर खोले नथो, इंटरनेट जो इशू आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? सवेरा ख़ुशि आहीं? हा, तव्हां ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। छा हाल? चाक चङो भला। आउं चाक चङो भलो। छा हाल वाला? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? सफ़ा वीआईपी मज़े में। कीअं गुज़री ईद? वीआईपी गुज़री, वीआईपी। हाँ, मूंखे यादि कयई? हाँ, तव्हां एॾो भलो शो ठाहियो, रमज़ान में एॾो मज़ो आयो। हाँ, रोज़ ॾिसंदी आहियां। हाँ, रोज़ ॾिसंदी हुयमि, पर तव्हां हिते ईअं छो न कंदा आहियो, उते जेको कयव? हिते कीअं कयां? पोइ ईअं घुमंदा कयो न, रुगो वेठा हूंदा आहियो, उते रुगो गाना पगायो। उते माण्हू हूंदा आहिनि न गॾु, हिते तूं अकेली हूंदी आहीं। वो ईअं छा आहे, इहो छा आहे? हा, हलो ठीकु आहे। मां हिते बि घुमंदो आहियां, पर वरी घुमी घुमी थकिजी पवंदो आहियां, जॻह ॾाढी वॾी आहे न। हा, चलो गानो ॿुधा को। नूर लाइ दुआ कंदो, धक लॻो अथसि थोरो। नूर खे छा थियो आहे? धक लॻो अथसि थोरो। कीअं? बेड ते वेठी न, ट्रपा पई ॾे न, मगज़ में बेट लॻी आहे। त बेड ते वेहबो आहे या सुम्हबो आहे न, ट्रपा थोरी ॾिबा आहिनि। खेॾे पिया बसि बेड ते केरु खेॾंदो आहे? ॿार खेॾंदा आहिनि। बसि छा कजे। ॻाल्हाईं था बसि। हा भले ॻाल्हाए। अच। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल अथई नूर? तूं शरारतूं छो थी करीं घर में? तव्हां केरु आहियो? तव्हां डॉक्टर आहियो? हाँ, टेंचर आहियो अथई? छा थी हणी? ॿुधायो तर्जुमो कर, तव्हां ई ॿुधायो छा थी चए? डॉक्टर ॾे वई हल, ठीकु आहे, ओके। हाणे सही अल्लाह हाफ़िज़। सवेरा आई नूर असां सां गॾु, ॾाढी प्यारी नंढड़ियूं। थैंक यू वेरी मच, अवां शो में शामिल थिया। छा कजे को अगर बेवफाई करे, हो दिल वठी दोस्तीअ में दगाई करे, छा कजे। सो जेको चुल्ह ते सो दिलि ते। मोहम्मद इमरान, थैंक यू वेरी मच। शहज़ादी परी खे सलाम, वालेकुम अस्सलाम। खान मोहम्मद बुढ़ो खे सलाम, थैंक यू वेरी मच जी। रीड मैसेजेस। साकिब अली कलोई, साकिब बलो, जलाल जमाली, सिंगर दिलबर जखराणी असां सां गॾु आहे। इहो छा साहब असांजो दोस्त अथई, इहो नवां जतो यार, कहिड़ो आर्टिस्ट आहे पंहिंजो? एजाज़ ख़ासकेरी जो गानो न आहे हू, कहिड़ो आहे? असां बाज़ीगर माण्हू बाज़ी खटियो पंहिंजो। एजाज़ कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक आहियो? वेलकम था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। सो इहे ई मोहबतूं आहिनि, इहो ई प्यार आहे, इहे ख़ुशियूं आहिनि। ऐं ख़ुशियुनि जे इज़हार में अब हलाए छा दोस्त कई आहे परे खां फरमाइश, ॻोठु वेठो आहे पंहिंजो छो। सो ख़ैरु, जेके हाणे आया आहिनि उन्हनि खे आउं छा कयां हाणे, ऐं ख़तमु थियण वारो प्रोग्राम हींअर छो आयो? हा भई, हींअर छा लाइ आयो? सो का ॻाल्हि कान्हे, वेलकम था कयूं तव्हांखे, भली कार था कयूं अवां सभिनी खे। ऐं उन सां गॾु मां ज़रूरु इहो चवंदो आहियां अव्हां खे त जेको चुल्ह ते सो दिलि ते। हक़ीक़त आहे 2-3 महीना जेकॾहिं आउं हीउ शो न कयां लाइव विथ राजा, त वाक़ई कॉलर्स जा मूंखां नाला विसरियो वञनि, छो त ज़िंदगीअ जा गम वधी विया आहिनि, ॾुख वधी विया आहिनि, तकलीफ़ूं वधी वियूं आहिनि। ऐं गम ॾुख तकलीफ़ूं कहिड़ियूं आहिनि? तकलीफ़ूं इहे आहिनि त भई महांगाई थी वई आहे, ऐं उन सां गॾु बिजलीअ जो बिल, ठीकु आहे जी, गाॾी जो पेट्रोल ऐं गैस जो बिल बि हाणे तमामु घणो थो अचे। त इहे नंढा जेके मसइला आहिनि न, इन मसइलनि खे जेकॾहिं तव्हांखे हज़म करिणो आहे त पोइ कोशिशि कयो पंहिंजे जेको तव्हांजो दिलि वारो माण्हू आहे, जंहिंसां तव्हां चाहींदा आहियो त उन सां शेयर कजे ॻाल्हियूं, उनखे कन में चइजे त अधु हिसो ॾेई छॾ। अधु हिसो ॾींदे ओके थी वेंदियूं, सभु परेशानियूं ख़तमु थींदियूं। सो कॾहिं कॾहिं माण्हू कंहिंखां माना पंहिंजो कर्ज़ बि न घुरी सघंदो आहे न, चवंदो यार हाणे कीअं घुरांसि, जीअं तो ॾिनो ईअं घुरेसि, ॿियो कीअं घुरंदे। सो वेल, मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं प्यार ऐं ख़ुशियुनि जे इन ज़िक्र में ज़रूरु मां इहो गीत हमेशह चवंदो आहियां त दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो। त दिलि जॾहिं तव्हां ॾींदा आहियो कंहिंखे त दर्द पिराईंदा आहियो। हो दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो,
ओ दिल तोखे ॾेई दर्द पिरायो आहे मूं पछतायो दर्द पिरायो ओ दिल तोखे ॾेई दर्द पिरायो हो पंहिंजन ऐं गेरन जे गम सां पंहिंजन ऐं गेरन जे गम सां दुनिया जे हर रंजो अलम सां दुनिया जे हर रंजो अलम सां साजन तुंहिंजो सूर सवायो दिल तोखे ॾेई दर्द पिरायो ओ दिल तोखे ॾेई दर्द पिरायो। अस्सलाम वालेकुम। हेलो राजा भा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश आहियो भा? ठीकु आहियो? ए खुश आहियां, चा कयां, ठीक आहियां। केर आहीं? शहनाज चंदो मोहम्मद खान का। शहनाज? हाँ। अदी शहनाज खुश आहीं? शुक्र आहे। चाक चङी भली आहे। दमादम मस्त तव्हांजो ॾाढो सुठो हलियो रमज़ान। दमादम मस्त मस्त कलंदर थी वियो आहे। हाँ। वाह 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 वाह। साल तव्हांजी लॻे कोन थी। पोइ हाणे लॻी वई। हाँ, गरीबनि जी रोज़ करियूं हणी हणी बटण मोबाइल जा विञाए छॾिया। ख़ैर आहे। बटण केॾे विञाए छॾी मोबाइल जा? मोबाइल जा बटण ई रखियो। इहो मूंखे जेको चवंदा आहिनि न माण्हू हणी हणी इहो हणंदा न कयो, तव्हां फोन मिलाईंदा कयो। हाँ। ॿियो ख़ैर आहे? ॿियो ख़ैर ख़ैर ख़ैर। मुंहिंजो गानो को ॿुधायो। कहिड़ो गानो ॿुधंदी आहीं? हाँ, चमन जो तई तो तई तई आयो। फुफीअ जी धीउ आहीं, ऐं तुंहिंजी फरमाइश पूरी कयां, मूंखे ॿुधाए। हाँ, जिंदगी गुज़री वई। छो गुज़री वई? ज़िंदगी त अञा अथई। हाँ अदी, छो गुज़री वई ज़िंदगी? हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई, हुआ बि चाहो ॾेई थोरो वेसाहो ॾेई, पोइ पिरी ईअं वई का ख़बर ई न पई, हीअ हसी ज़िंदगी। सही आहे? महिरबानी महिरबानी, कुर्ब लख थोरा। थैंक यू वेरी मच जी। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत ई तबियत सां त सुभाणे राति जो 9 बजे वरी थींदी अव्हां सां मुलाक़ात। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो रखिजो ख़्यालु, छो त सेंट टीवी जा जेके बि प्रोग्राम्स आहिनि उन्हनि में तव्हां इंजॉय कंदा आहियो, बोर कोन थींदा आहियो, छो त हीअ सेंट टीवी आहे। ऐं सेंट टीवी जा प्रोग्राम हू चवंदा आहिनि न त आला क़िस्म जा प्रोग्राम्स हूंदा आहिनि। सो अव्हां सभिनी खे भली का वेलकम। ऐं आउं शुक्रगुज़ार हूंदो आहियां उन्हनि माण्हुनि जो जिन खे आउं वणंदो बि न आहियां त बि मूंखे ॾिसंदा आहिनि। सो थैंक यू भाई, का ॻाल्हि कान्हे का। तव्हांखे वणंदो बि न आहियां पर तव्हांजो रिमोट गुम थी वेंदो आहे, या तव्हांजे मतिलबु छा चवंदासीं, तव्हांजे घर में को वरी ॿियो मूंखे जेको आहे सो ॾिसणु चाहींदो आहे, त कोशिशि कंदा कयो त मोहबतूं विराईंदा कयो, प्यार विराईंदा कयो। मुंहिंजे घर में 3 टीवियूं आहिनि, 3 टेलीविज़न्स आहिनि। आउं नेटफ्लिक्स ते मूवीज़ ॾिसंदो आहियां तमामु घणियूं। मुंहिंजा ॿार जेके आहिनि सो छा ॾिसंदा आहिनि, उहे व्लॉग्स वग़ैरह ॾिसंदा आहिनि पिया इन शइ जूं। ऐं मुंहिंजी अम्मा वरी जेको आहे माशाल्लाह ड्रामा ॾाढा ॾिसंदी आहे। त इन करे आउं 3 टीवियूं अलॻि अलॻि करे छॾियूं आहिनि। चोथों ई मुंहिंजे भाउ जे घर कमरे में आहे, उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, उहो टीवी ॾिसनि न ॾिसनि, ईअं भञी छॾनि, जेको वणेनि उहो कनि। सो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे, हुनखे उन हिसाब सां हलाईंदा कयो। सो वठूं था तव्हां खां इजाज़त। इंशाल्लाह वरी थिए थी सुभाणे मुलाक़ात। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अला भाई। ओ यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां, ओ यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां, ढोल दमामन सां गुलनि जे गाननि सां, ढोल दमामन सां चाचन में मामन सां, यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां, ओ यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां, ओ ढोल दमामन सां गुलनि जे गाननि सां, ढोल दमामन सां चाचन में मामन सां, यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां, दोस्त पंहिंजो वठी आयासीं धमाके सां। ओ जलण वारा जलदार
साल घुरन पिया दुआऊं ओ दिल्ली दोस्तन ॾिनियूं हिन वधायूं सभई साल घुरन पिया दुआऊं यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां दोस्त पंहिंजो वठी आयासीं धमाके सां वाहिद गुल थियो अल्लाह साईं राज़ी कटे आयासीं प्यार जी बाज़ी ओ वाहिद गुल थियो अल्लाह साईं राज़ी कटे आयासीं प्यार जी बाज़ी यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां दोस्त पंहिंजो वठी आयासीं धमाके सां ढोल तमामन सां गुलन जे गानन सां ढोल तमामन सां चाचन वे मामन सां यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां दोस्त पंहिंजो वठी आयासीं धमाके सां लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।